अॼु साईं तव्हांखे हज़रत अयूब अंसारी रज़ियल्लाहु ताला अन्हु जे मज़ार ते तव्हांखे ॾेखारींदासीं, जेका इस्तांबुल तुर्की में आहे। तमामु ख़ूबसूरत नज़ारा, आबशार, झरना। अचो त साईं वीडियो खे शुरू कयूं था। हिते आया या हिननि जो घर हुयो या हिते वफ़ात करे पोइ हीअ निशानी तौरु हिननि वण पोखियो हुयो। सो केॾो वॾो उहो पुराणो ज़माने जो वण अथव। बिल्कुलु अहिड़ा ॿ वण दरगाह सां गॾु। अच्छा, हीअ ॿियो अंदरि दरगाह आहे, परियां वरी मुक़ाम आहे। हे साईं वण ॾिसो, छा त हिन जी तारीख़ आहे साईं। हा त राशिदी साहिबु, हाणे तव्हां असांखे काॾे वठी था हलो? इब्तिदा आउं दोस्तनि चवां थो हितां कयो। हीअ पाण हलूं था दरगाह हज़रत अयूब अंसारी जी, जेको पंहिंजे असाबी सगोर आहिनि, नबी साईं जा मेज़बान हुआ। हाणे पाण हलूं था उनजी दरगाह ते। सही, हाणे पाण लथा आहियूं मेट्रो बस मां। बिल्कुलु एवन सारी आहे मेट्रो बस, उन खां मिड़ी को 15 मिंट जी वॉक आहे। सही, हज़रत अयूब अंसारी। बिल्कुलु सही। ऐं मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां, तमामु बहितरीनु साईं, ख़ूबसूरत तुर्की, साफ़ सुथिरो। था ॾिसो बसि हिकिड़ो तव्हां हिते अचो त तव्हां तयारु थींजो त तुर्की में जिथे मेट्रो पब्लिक ट्रांसपोर्ट सुठी आहे, उते गॾोगॾु साईं तव्हांखे वॉक बि करणी आहे। तव्हांजी साईं वॉक न आहे त पोइ कुझु बि न अथव। तुर्की में ईअं सम्झो त अधु तव्हां गाॾी ते घुमंदा आहियो, अधु तव्हां वॉक घुमंदा आहियो। वॉक ते मज़ो इहो आहे, अहिड़ा ख़ूबसूरत ख़ूबसूरत नज़ारा, तमामु बहितरीनु साईं व्यूज़। हे ॾिसो साईं, माशाल्लाह, मस्जिदियूं, घर, बिल्डिंगियूं, गाॾियूं। त साईं हे लिखियलु आहे, तव्हां जॾहिं बि अचो, अयूब सुल्तान हज़रत अयूब वञूं था पिया। रस्तो, नज़ारा, गुलकारियूं। तुर्की में बि साईं बर्फ़बारी थींदी आहे, पर असां आया आहियूं मई जे महीने में, त मौसम लश पश लॻो पियो आहे, न गर्मी आहे न सर्दी आहे, मिक्स लॻो पियो आहे, ज़रदो पुलाव, खटा मीठा, ऐं मज़ो थो अचे पियो वॉक वग़ैरह ते। ॾिसो साईं, तुर्की में हे कम बि आहिनि, ऐं प्लस में चिंची हिते बि घुमनि था पिया तुर्की में बि। ऐं माशाल्लाह मस्जिद साईं, सही। दरगाह जी हितां हद स्टार्ट, जेका दरगाह आहे जी जी, हाणे हीअ हद चालू थी वई आहे। सही आहे। सो हीअ हाणे 2-3 एंट्रेंस मुख़्तलिफ़। अच्छा, पर असां हिकिड़े एंट्रेंस खां अंदरि वञूं था पिया। सही, हिकिड़ो आलू जेको बि शयूं ठाहियूं बहितरीनु। हा, यानी कि स्ट्रीट ठाही अथनि, जंहिंमें नंढा नंढा हिते शॉप्स आहिनि। मुक़ाम आहे, तारीख़ी मुक़ाम अथसि, तारीख़ लिखियलु अथसि सॼो, लिखियलु पियो आहे। बिल्कुलु 1925 साईं, 1969। हाणे किना खां वधीक पर आहिनि तारीख़ी माण्हू। बिल्कुलु साईं। नज़ारो वठो, हे त साईं स्ट्रीट त बिल्कुलु, ऐं सुकून। यानी इस्तांबुल खां केरु माण्हू अचे त आउं सभिनि खे सुञी चवंदा त स्टार्टिंग हितां कयो, छो त हीअ असां जेको बुज़ुर्ग रहियो आहे पंहिंजे दौर जो। बिल्कुलु, हितां हाज़िरी लॻाए पोइ तव्हां ईंदे इस्तांबुल। मुंहिंजो माना पंहिंजे नज़र आहे, हर कंहिंजी पंहिंजी आहे सोच। न न साईं, तमामु बहितरीनु। ऐं पूरो साईं हो जीअं यूरोपियन कॉलोनीज़ हूंदियूं आहिनि, उन स्टाइल जा हिते घर, जॻहूं, मार्केटूं वग़ैरह। हिते बि साईं लॻे थो कब्रिस्तान आहे। पूरो तारीख़ी इलाइक़ो आहे न।
सही त उनजे करे हिते तव्हांखे बि टोटल मुक़ाम आहे पंहिंजी जॻह ते। बिल्कुलु साईं, इहे नाला बि लिखियल आहिनि मरहूम आहिनि। पूरो साईं साईं ॾिसो हिननि जी तारीख़ तुर्कियुनि जी तमामु साईं हज़ारे साल पुराणी कब्रिस्तान साईं पूरो। ॾिसो साईं कब्रिस्तान केॾो हिननि साईं तारीख़ खे प्रिज़र्व कयो आहे। हे वरी साईं मार्केट, हे तुर्की जी मशहूरु ब्रेड। जीअं पाण ॾे हुते बिटशाह या कलंदर जी दरगाह ते वेंदा आहियूं त पोइ बाज़ारूं स्टार्ट थींदियूं। जी जी बाज़ारूं स्टार्ट थींदियूं न। जी जी साॻियो माहौल आहे। सही। बाज़ारूं खाधे पीते जूं मिठाइनि जूं शइ शिकिले सोविनियर्स जेके आहिनि, हा गिफ्ट वग़ैरह माण्हू हितां वठी था वञनि। सही। हीअ वरी हिकिड़ी झूनी माई आहे जेका पराठा ठाहींदी आहे, चीज़ पराठा, वेजिटेबल पराठा ऐं कीमो पराठा ठाहींदी आहे। सम्झो पोइ वरी घर वरी माण्हू चांहि या सही सही। तमामु बहितरीनु साईं। हे ॾिसो पूरा साईं मार्केट। उन खां पोइ मस्जिद आहे साईं, ऐं उन सां गॾु ई गॾु साईं हे कब्रिस्तान। हे साईं ॾिसो 1240 साईं 1640 तमामु पुराणियूं हज़ारे साल जीअं चयोमांव साईं क़बरां पुराणियूं। हे साईं मस्जिद, ठीकु आहे। मस्जिद जो दरवाज़ो वग़ैरह तमामु पुराणो। ऐं उतां ई साईं हे तमामु बहितरीनु हज़रत याकूब अंसारी जी मज़ार ते आयल आहियां। पूरो साईं हिते बि कबूतरनि जो साईं आस्थानो आहे। हिते बि माण्हू अन्न वठंदा आहिनि। हा पोइ हिते कबूतरनि खे दाणो ॾेई करे पोइ जेका बि न्याज़ नज़र हूंदी आहे जेको उहो हिते कबूतरनि खे हिते अन्न खाईंदा आहिनि। कोई खारियल आहिनि सही। असांजी दरगाहनि में हूंदा आहिनि, ईअं माण्हू सो ईअं अन्न वठी करे हिते सवाबु थी वञे। बिल्कुलु इहो वरी हुनजो कुंवारो बहितरीनु ॾाढो ज़बरदस्त क़िस्म जो। मज़ा आहे साम्हूं आहे अंदरि त साईं हितां एंट्रेंस शुरू। पूरो साईं चौक आहे। माण्हू ॾिसो कबूतर पखी फोटू कढनि था पिया। हज़रत अयूब अंसारी
मुख़्तलिफ़ साईं हिते पुराणियूं क़ब्र आहिनि। उस क़ब्रस्तान जी ॾेखां मां साम्हूं हो इहे हेॾे बि आहिनि। अच्छा ही अंगण आहे हिन जो सही जुमे जी नमाज़ हिते थींदी आहे बाक़ाइदा तरीक़े सां। सही आहे। ऐं लेडीज़ बि ईंदियूं आहिनि ऐं जेंट्स। अच्छा माना हिते ॿई माना ही मस्जिद आहे मथे लेडीज़ जी सही मथां ॾाकण चढ़ी करे मथे लेडीज़ वेंदियूं आहिनि। बिल्कुलु हेठि बि हिते बि सिफ़ूं लॻंदियूं आहिनि। सही हिते माना दरगाह आहे, दरगाह खां गॾो गॾु मस्जिद आहे। मस्जिद बि आहे। मस्जिद एॾी आलीशान ठाही अथनि जो आउं चवंदो आहियां त जेको बि अगरि को न पढ़ंदड़ निमाज़ उहो बि जॾहिं मस्जिद अंदरि गिणंदो वञी सजदे में गिणंदो। अहिड़ी माना आलीशान मस्जिद आहे। उहो तव्हांखे ॾेखारींदा लाल पाण था दरगाह ते। हीअ दरगाह हाणे पाण एंटर थी वियासीं। अच्छा हीअ हिकिड़ो यानी तारीख़ी वण आहे वॾो ॾिसो। बिल्कुलु हीअ यानी उन दौर जो आहे जेॾीमहिल साईं वण ॾिसो हे उन दौर जो साईं चवंदा हज़ारे साल पुराणो निशानी तौरु पोखियो अञा ताईं साईं। अचो त साईं हाणे दरगाह ते अंदरि हलूं था। हलो साईं। ऐं मस्जिद उन दौर जी साईं। Ondan sonra buraya şey yapılmış, türbe yapılmış. हितां एंट्री आहे। अॻिते हली जीअं हलंदासीं न त राइट साइड ते कुझु शयूं पियल आहिनि उहे पंहिंजे नबी साईं। अच्छा पोइ वार मुबारक आहे या नज़र मुबारक आहे उहो तव्हां लिखल अथव पोइ दरगाह अचे अंदरि में थोरो घटि ॻाल्हाए फतेह पढ़े। अच्छा सही ऐसा ही हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वार मुबारक है उन जो दंद मुबारक हिते मौजूद आहे। वार मुबारक साईं सफ़ा सन्हड़ो ऐं उहो दंद मुबारक हे साईं दंद मुबारक आहे नंढड़ो ऐं वार मुबारक उहे आहे। हे साईं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वार मुबारक उनजी तव्हांखे ज़ियारत करायूं था अॼु जेका तुर्की में मौजूद आहे। वार मुबारक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ऐं हे दंद मुबारक हिते पूरी साईं तुर्की में मौजूद आहे। पूरी हिंदी तारीख़ लिखियल आहे तव्हां ॾिसी था सघो। त साईं हे ॿई शयूं हिते मौजूदु आहिनि। उन खां पोइ कदम मुबारक तव्हांजो लॻे थो पियो का शइ आहे। साईं हे हुयो हज़रत अयूब अंसारी रज़ियल्लाहु अन्हु जो रोज़ा मुबारक जंहिंजे घर जे ॿाहिरां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उठणी बीठी जंहिंमहिल हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
आया उन्हनि फरमायो त जंहिंजे घर जे अॻियां मुंहिंजी उथणी बीहंदी उनजो मां महिमान हूंदुमि, उन्हनि जे घर में रहंदुमि। त साईं हज़रत अयूब अंसारी के हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मेज़बानी जी मौक़ो मिलियो। हे उनजो साम्हूं रोज़े मुबारक। हे ॿियो वणु साईं हिकु अंदरि हुयो की उन दौर जो हिकिड़ो ॿियो वणु आहे साईं, हिनजो बि तव्हां तनो ॾिसो। ऐं इन जे साम्हूं ई आहे हे माशाल्लाह माशाल्लाह मस्जिद आहे तमामु प्यारी ख़ूबसूरत। तव्हांखे अचो त मस्जिद जो बि दीदार कयो साईं। माशाल्लाह अचो त बिस्मिल्लाह रहमान रहीम। सुभान अल्लाह अल्लाह तव्हांखे साईं माशाल्लाह 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 साईं। छा तमामु सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह माशाल्लाह। वाह साईं वाह। अल्लाह अल्लाह अल्लाह। त साईं इहो हुयो रोज़ा मुबारक हज़रत अयूब अंसारी जो, जेको तव्हांखे अॼु ज़ियारत कराईसीं। ऐं उन सां गॾोगॾु माशाल्लाह तमामु प्यारी मस्जिद उन दौर जी, उन त पोइ ठही आहे साईं। मूंखे एग्ज़ैक्टली काथे तारीख़ नज़र नथी अचे, पर माशाल्लाह माशाल्लाह तमामु ख़ूबसूरत प्यारी मस्जिद है। ॾिसो त दोस्तो हाणे तव्हां वठंदासीं इजाज़त। जिथे हुजो ख़ुशि हुजो, पंहिंजो पिण प्यारनि जो ख़्यालु कजो। इंशाअल्लाह वरी जल्द मिलंदासीं। जेसि ताईं दुआनि में यादि। अल्लाह हाफ़िज़। वेंदे वेंदे शेयर करे छॾिजो था। अल्लाह हाफ़िज़।